नसीराबाद का शिराद अली तुनिज रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान पीपल्स पार्टी के जूनियर MP नवाबजादा बुरहान खान चांडियो संदस फर्जंद जूनियर नवाबजादा शबीर अहमद चांडियो नसीराबाद जो दौरो के उन्होंने मेज़बान रोशन अली शेख जी दावत नूनारी मोहल्ला पहुंची उते अवामी भलाई लाइ कायम कल मुफ्त लाइफ लेबार्ट्री खिदमती इदारे जो बाकायदा इफ्तिताह करे दुआए खैर घुरी वई। उन मौके ते ॻाल्हाईंदे MP नवाबजादा बुरहान खान चांडियो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो सरदारी जी बेहतरीन हिकमत अमली सबब आवाम में खुशहाली जो वाजिब पैगाम मिली चुको है। पीपल्स पार्टी पर हारी आबादगार कार्ड ऐं बिज फाण ज़रई सहूलतों बेनज़ीर इनकम सपोर्ट ऐं घर घर अडाइण वारा मनसूबा बुनियादी रोटी कपड़ा और मकान वारे नारे जो प्रोग्राम जारी ऐं सारी है। इंसानियत जी ख़िदमत सब खां वॾी इबादत है। इलाइक़े में मुफ़्त तिबी सहूलतुनि जी फ़राहमी हिकु नेक अमल है जैसां ग़रीब अवाम खे वॾो फ़ाइदो पहुचंदो। इफ़्तिताही तक़रीब में PP सिटी नसीराबाद जे सदर वसीम राजा शेख, एडमिनिस्ट्रेटर अताउल्ला छुटो, काउंसलर हाजी वज़ीर फुलपोट्रो, हाजी मोहम्मद रफ़ीक शेख, बख्श अली चांडियो, बाबू अल्ताफ़ कांदरो, हाफिज़ आशिक फुलपोट्रो, यूसुफ शाबरानी, आबिद पहवर, शमन तुनियो, हकीम चांडियो ऐं इलाइक़े जे मोहसिन सियासी तोड़े समाजी अॻुवाणनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। मेज़बान रोशन अली शेख पारां आयल महिमाननि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं खेनि अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। शहरनि पारां मुफ़्त लेबार्ट्री जे क़याम खे साराहींदे चयो वियो त अहिड़नि फलाही कमनि सां ग़रीब